पढ़ाई सुठन कपड़न के छड़ियो, सुठन फोनन के छड़ियो, सुठी गाड़ीअ के छड़ियो, सुठी मानीअ के छड़ियो, लय के छड़ियो, सुठी वाक्य के छड़ियो, सुठा किताब, सुठियूं फिल्मूं ॾिसो, सुठियूं स्कॉलरशिप ॾियो, सुठा दोस्त रखो, सुठा नॉवेल्स पढ़ो, सुठियूं ऑटोबायोग्राफीज पढ़ो, सुठी पोइट्री पढ़ो, फराज पढ़ो, फैज पढ़ो, इब्न इंशा पढ़ो, जॉन एरिया पढ़ो, गालिब पढ़ो, शेख हयात पढ़ो। ये दिमाग तव्हांजी तिजोरी आहे। इहो दिमाग पैसनि सां कोन थो भरिजे। इहो दिमाग ही पैसा खीसे में केतिरा पिया आहिनि, दिमाग ख़ाली त कहिड़े कम जा? पैसा खीसे में जाम पिया आहिनि, वॉलेट में पिया आहिनि। अब आया फलीअ जे वॉलेट में से घणा पिया आहिनि? 5000, 10,000, 15,000। जी खोपड़ी ख़ाली आहे। खोपड़ी में पियो आहे अॻ ॿे बंदक ॿे बंदी। तव्हांजी जेके खोपड़ियूं आहिनि, इन्हनि खोपड़ियुनि में इल्म आहे, नॉलेज आहे। वॉलेट खे केरु थो पुछे? वॉलेट कहिड़ो थुक हिन खोपड़ीअ खे भरियो इल्म सां, खोपड़ीअ खे ॼाण सां भरियो, खोपड़ीअ खे मालूमात सां। टॉलस्टॉय पढ़ो, गोर्की पढ़ो, सातर पढ़ो, नॉवेल्स पढ़ो, आइंस्टाइन जी थियरी ऑफ रिलेटिविटी पढ़ो, स्पेसिस ते किताब पढ़ो, डार्विन जो। नयूं ॻाल्हियूं, नयूं शयूं सिखो। अहिड़ी ॻाल्हि थियो जेके तव्हां सां कचहरी करे त मूंखे मज़ो अचे। तव्हां सां कंहिं ॻाल्हाए त उहो चए वाह वाह क्या बात है बंदे की, लाजवाब, बहुत कॉम्पिटेंट, पढ़ा लिखा बंदा है। अहिड़ा माण्हू थियो जिते गुज़रो उते निशान छॾे। निशान पेरनि जा न, तव्हांजी मौजूदगी जा। जितां लॻो उते माण्हू चवंदा हुआ ही जेको माण्हू हो न हिनखे यादि कर। पोइ ही मूंसां हॉस्टल में रहंदो, केॾो क़ाबिल हो, केॾो लाजवाब हो, केॾो भलो हो, केॾो बाकिरदार हो, केॾो सुठो नौजवान हो, मूंसां गॾु वक़्तु गुज़रियो। ये एजाज़ है हुस्न आवारगी का, जहां भी गए दास्तान छोड़ो। जॾहिं मिलो दास्तान छॾे पियो। जॾहिं माण्हू सां मिलो, माण्हू चवनि त छा त माण्हू हो। इहे जॾहिं कमु कंदव मेरिट ते, ईमानदारी ते, त पोइ फ्यूचर तव्हांजो आहे। सिंध बि तव्हांखे मोटी मिलंदी।